अस्सलाम वालेकुम प्यारा बारो आऊं नूर समूह तो नूर समूह यूट्यूब चैनल प्यारा बारो अॼु क्लास 10 की शुरू करी पिया 10 क्लास जो पहिरीं यूनिट असांजो प्रोग्राम आहे त तव्हांखे पहिरीं खां 10 ताईं मवाद ॾियूं 10 क्लास ताईं सो रेंडमली पहिरीं खां 5 6 7 8 ऐं अॼु 10 जो ॾींहुं पिया 9 जो बि सुभाणे परी तव्हांखे ॾींदासीं त ईअं पहिरीं इंग्लिश खे कवर करे वठूं बाद में वरी असांखे साइंस ॾांहुं बि हलणो आहे सो पहिरियों सबक चोस लेसन यूनिट द वॉइस ऑफ गॉड अल्लाह जो आवाज़ द ख़ास लफ़्ज़ लाइ वॉइस आवाज़ ऑफ जो जी गॉड अल्लाह खुदा दिस पोइम इज रिटन बाय लुई आईमैन 1893 to 1972 हीअ पोइम लुई आईमैन नाले शाइर लिखी आहे जेको 1893 में ॼाओ ऐं वफ़ात 1972 में कयाईं हिते काफ़ी ॿार लुइस पढ़ंदा आहिनि एस साम्हूं हुनखे आख़िर में ॾिसंदे लुइस हिनखे कोन पढ़बो हुनखे लुई पढ़बो लुई आईमैन दिस हीअ पोइम नज़्म इज़ आहे रिटन लिखियल बाए तरफ़ां लुई आईमैन शाइर जो नालो He was born in Providence, Rhode Island, US. हू अमेरिका जे प्रोविडेंस रोड ॿेट ते ॼाओ हो He who was हो born ॼाओ इनमें आइलैंड प्रोविडेंस रोड आइलैंड यूएस जो इलाइक़ो USA तव्हांखे ख़बर आहे यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका He studied at Brown University and after his doctorate lectured at Columbia. हू ब्राउन यूनिवर्सिटी में पढ़ियो ऐं उन खां पोइ उते डॉक्टरेट खां कोलंबिया में लेक्चरर थियो He who studied पढ़ियो ऐं हिते में वटि ब्राउन यूनिवर्सिटी जो नालो आहे ऐं आफ्टर खां पोइ हिज संदसि डॉक्टरेट डिग्री डॉक्टरेट जी लेक्चर्ड एट कोलंबिया ऐं में वटि लेक्चरर बणियो ही इज़ द ऑथर ऑफ मेनी बुक्स ऑन रिलीजियस सब्जेक्ट हू केतिरनि ई किताबनि जो लेखक आहे मज़हबी मामलनि जे या संदसि जेको मवाद हूंदो हो सो मज़हबी हूंदो हो He who is आहे द ख़ासिल लाइ ऑथर लेखक ऑफ जो जाजी मैनी केतिराई बुक्स किताब अंते या मथे रिलीजियस मज़हबी सब्जेक्ट्स कम मवाद चई सघो था दिस पोइम ब्रिंग्स हिज रिलीजियस बेंट ऑफ माइंड हीअ नज़म संदसि मज़हबी लाड़े जी अकासी करे थी दिस हीअ पोइम नज़म ब्रिंग्स आउट आणण His संदसि रिलीजियस मज़हबी बेंट लाड़ो ऑफ जोजाजी माइंड ज़हन हाणे पोइम तरफ़ हलूं था हीअ त तारुफ़ शाइर जो नंढो मुख़्तसिर जीअं सम्झी सघूं शाइर किथे जो कहिड़े दौर जो हो हाणे पोइम तरफ़ अचूं था पोइम में गहराई ॾाढी आहे सिर्फ़ु असीं लफ़्ज़ी माना जे पुठियां लॻंदासीं त असांखे हीअ पोइम सम्झ में अचण वारी न आहे I sought to hear the voice of God. मूं ख़ुदा जो अल्लाह जो आवाज़ ॿुधणु चाहियो पिए आयाऊं साट ॻोल्हियो सीक जो पास्ट पार्टिसिपल आहे साट हेयर ॿुधणु द ख़ज़ल आहे वॉइस आवाज़ ऑफ जो जाजी गॉड अल्लाह ख़ुदा एंड क्लाइम द टॉप मोस्ट स्टीपल हाणे स्टीपल जेको आहे मुनारो आहे चर्च जो जीअं त पाण तारुफ़ में ई पढ़ी आहियूं त हीउ पोइट जेको आहे अमरीकी आहे ऐं ईसाई आहे पंहिंजे मज़हबी हवाले सां त उहो पंहिंजे चर्च जे हवाले सां चर्च जेको मुनारो आहे उन जे मथे चढ़ी वियो ऐं हू मुनारे जी चोटीअ ते चढ़ी वियो ऐं क्लाइम्ड चढ़ियो द ख़ासिल टॉप मोस्ट मथां स्टीपल मुनारो
चर्च जो। बट गॉड डिक्लेयर्ड, पर खुदा वाज़ह कयो। गो डाउन अगेन, बट गॉड डिक्लेयर्ड, पर खुदा वाज़ह कयो। गो डाउन अगेन, ॿीहर हेठि वञ, वापसि वञ। बट पर गॉड खुदा अला डिक्लेयर्ड वाज़ह कयो। गो वञण, डाउन हेठि, अगेन वापसि वरी। आई ड्वेल अमंग द पीपुल, आऊं माण्हुनि में रहां थो। आई आऊं ड्वेल रहण, अमंग में मंझि विच में, द ख़ासिल लाइ पीपुल माण्हू। प्यार वारो ही पोइम हुई, हिन में इहो शाइर ज़ोर पियो ॾिए त तव्हां ख़ुदा खे ॻोल्हण लाइ कंहिं बि मुनारे ते न चढ़ो, चर्च जे मस्जिद जे के मंबर मुनारे ते न चढ़ो। तव्हांखे माण्हुनि में वञी माण्हुनि जी ख़िदमत करणी आहे। तव्हां जंहिं फील्ड सां आहियो उन फील्ड में तव्हां माण्हुनि जी ख़िदमत करियो। अलाह नथो चाहे त तव्हां मुंहिंजी ख़लकियल दुनिया खे छॾे करे तव्हां मुंहिंजे पोयां लॻो। जीअं इस्लाम में आहे त तव्हां ॿ हक़ आहिनि, हिकिड़ो हुकूकुल्लाह, ॿियो हुकूकुल उबाद। तव्हां अलाह जा हक़ पूरा करियो पर मख़लूक जा हक़ नथा पूरा करियो, इहो बि सही न आहे। ऐं हिन जो जेको तव्हांखे सम्झो त असरु इहो पवंदो, या ईअं खणी चइजे त अलाह पाक संदसि जेके हक़नि से माफ़ कंदो पर मख़लूक जा हक़ माफ़ न कंदो। सो हीअ ॻाल्हि हर मज़हब असांखे सेखारींदो। को मज़हब न आहे जेको असांखे इहो सेखारे त तव्हां आलम इंसानियत जी ख़िदमत न करियो। ईसाई आहे तॾहिं बि इहा ॻाल्हि थो करे, असीं क़ुर जो खे फॉलो कंदासीं त असांखे इहो ई आहे त तव्हां जेके हक़ आहिनि हुकूकुल उबाद जा से अदा करियो। सो पोइम ॾाढी ज़बरदस्त, जेके अञा बि वधीक एक्सप्लेन करण जी ज़रूरत आहे, पर वक़्त जे अंदरि में रही करे कुझु करण लाइ एतिरो ई ॾियूं पिया। अल्लाह हाफ़िज़।